सन में सिंध यूनाइटेड पार्टी पारां जदीद क़ौम परस्त सियासत के बानी साईं जीएम सैयद जी 117 सालगिरह मल्हाई वई। एसयूपी सरबराह सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, उस्मान काकड़, पीर खलील जान सरहदी ऐं ॿियनि गॾिजी सालगिरह जो केक काटे साईं जीएम सैयद खे भेटा पेश कई। जॾहिं त जलसे में औरतुनि ॿारनि समेत वॾे अंग में अवाम शिरकत कई। उन मौके ते एसयूपी जे सीनियर नायब सदर पीर खलील जान सरहदी, यूनिस भंवरी, जगदीश आहूजा, शीबा मुग़ल ऐं ॿियनि चयो त साईं जीएम सैयद मुंतशिर कबीलनि में विरहायल सिंधी क़ौम खे गॾु कयो, अदब मुसवरी, काछे, थर ढोरनि ढंढनि सां मोहबत सेखारी, मज़हबी इंतहा पसंदी सैयद जे ॾसियल वाट ते अमल न करण सबबु थी आहे। उन्हनि चयो त सैयद मक़सद खे मशाले राह बणायो। साईं जीएम सैयद जी सालगिरह ते बलोच ऐं पख्तून क़यादत जी शिरकत ते ॾाढी ख़ुशी थी। संदन वधीक चवणो हो त सैयद जे ॾिनल शऊर सबबु कंहिंखे बि हिमत नाहे जो सिंध धरतीअ ॾे मेरी अख खणी ॾिसे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।